वेलकम बैक नाज़रीन। भुट्टो साहब, अवामी जमहूरी हुकूमतूं आहिनि, जमहूरियत जूं ॻाल्हियूं कनि थियूं, अवाम जे हक़नि जी ॻाल्हियूं कनि थियूं, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि पार्टी अवाम जे इन्हनि मसइलनि जी तरफ़ ध्यानु न ॾिनो आहे। जॾहिं त ही माण्हू मुसलसल एहतजाज करे रहिया, तव्हां सम्झो पिया त गुम थियल माण्हू या लापता थियल माण्हू या ईअं जेके उन्हनि जा पंहिंजा गुम थी वञनि था, जिन जो को ॾस पतो नथो पवे, उन्हनि जे बारे में उन्हनि जे वारिसनि खे कुझु ॿुधायो बि नथो वञे। नई वरी सियासी बुनियादनि ते इन मसइले खे का अवलियत ॾिनी थी वञे मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां। इन करे त हर पार्टी पंहिंजो अलॻि अलॻि, जेकॾहिं कंहिं पार्टी में अहिड़ा माण्हू गुमशुदा आहिनि त अलॻि अलॻि फोरम ते पंहिंजो केस छो थी विढ़े? मां इन करे चयो त असल में ॻाल्हि इहा आहे त पार्टियुनि जी जेका तरजीहात आहिनि उन में अवाम ऐं अवामी मसाइल न आहिनि, बल्कि इक़्तिदार आहे। इन करे असां वटि जेको सभ खां वॾो मसइलो इहो बि आहे त केरु चए त वात शींहं जे वात में धप आहे। हिते जेके मुक़्तदिर क़ुवतूं आहिनि, मुल्की ऐं ग़ैर मुल्की जेके मुक़्तदिर क़ुवतूं आहिनि, उनखे केरु चवे त तव्हां जेके आहे गुमशुदगान तव्हां वटि आहिनि। इन करे हर को इन ॻाल्हि खां लवाए थो पियो त भई असां छो हरू भरू मुक़्तदिर क़ुवतुनि सां जेको आहे टंगा टकायूं। इन करे उहो लवाइनि था पिया त असां जेको आहे पंहिंजे इक़्तिदार ऐं पंहिंजे मफ़ादात जे हासिलु करण में लॻा पिया हुजूं। इनशाला इहा सियासत हाणे वधीक वक़्तु हली न सघंदी, छो त अवाम में हिकिड़ी बेदारी आहे, अवाम में हिकिड़ी जेका आहे उहा रीअवेकनिंग आहे। मां इन करे सम्झां थो त असांजे सिंध जे दोस्तनि खे बि इन ॻाल्हि जे तरफ़ तवजो ॾियणु खपे, पंजाब ऐं सरहद ऐं बलूचिस्तान खे बि ॾियणु खपे। ऐं मां इन ॻाल्हि ते सम्झां थो त असांजा सिंधी क़ौम परस्त भाइर जेके आहिनि उन्हनि खे बि मज़हबी जमातुनि खे, सियासी जमातुनि खे बि इन तरफ़ गॾिजी करे हिकिड़ी पेशरफ़्त करणु खपे ताकी असां इन्हनि गुमशुदगान खे बाज़ियाबी लाइ कुझु अमली इक़दामात करे सघूं। भुट्टो साहब, ही जेके इदारा कमु कनि था, हिननि जा सरबराह आहिनि, उहे कंहिंजे मातहत आहिनि? जेसीं ताईं कानून ऐं दस्तूर जो तालुक़ु आहे त उहे त सभु जेके आहिनि, जॾहिं उहे वज़ीर आज़म जे मातहत आहिनि, सदर जे मातहत आहिनि, ऐं जेकॾहिं सूबनि में कमु कंदा त वज़ीर आला जे मातहत आहिनि। छाकाणि त दस्तूर जेको आहे इहा ॻाल्हि ॿुधाए थो पियो। पर हाणे जॾहिं असांजो वज़ीर आला बलूचिस्तान इहा ॻाल्हि चवे त मां बेबस आहियां त मुंहिंजे ख़्याल में पोइ उनखे इस्तीफ़ा ॾियणु खपे। यानी हे त बेबसीअ जो इज़हार बि करे थो ऐं इक़्तिदार खे चिंबड़ियो बि पियो आहे। हालांकि अब्दुल मालिक साहब जेको आहे उहो पाण हिकिड़ो इनक़लाबी माण्हू रहियो आहे, इनक़लाबी ॻाल्हियूं कंदो रहियो आहे, इन्हनि माण्हुनि जे बाज़ियाबीअ जे लाइ बि कोशिशि करण जे लाइ ऐलान कंदो रहियो आहे। त हाणे वज़ीर आला थी करे हुनखे निर्वार थियणु खपे। वज़ीर आला थी करे बलूचिस्तान असम्बली तरफ़ां करारदाद पास करणु खपे। निर्वार थी करे हुननि खे जेको आहे पंहिंजे सरकारी वकीलनि जे ज़रिए ऐं पंहिंजे जेके उतां जा इदारा जात आहिनि, जेके CID जा या ॿिया पुलिस जा सूबाई इदारा आहिनि, उन जे ज़रिए इन्हनि जे ॻोल्हा फ़ोला ऐं उनजे वापसी जे लाइ उनखे रस्तो कढणु खपे। सिर्फ़ु चवणु त मां बेबस आहियां, इन मां त को कमु नथो हले पियो। त इन करे मां सम्झां थो त वज़ीर आला बलूचिस्तान जे मथां बि वॾी ज़िमेदारी आयत थी थिए त उहो इन कम में जेको आहे पंहिंजी पूरी इख़्तियारात ऐं पंहिंजी हैसियत खे इस्तेमालु कंदे इन जे बाज़ियाबी लाइ कोशिशि करे। अच्छा, गुज़िरियल 5 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, ज़रदारी साहब बलोचनि खां माफ़ी घुरियो, आगाज़ हुकूक बलूचिस्तान जी ॻाल्हि थी, बलोचनि खे हक़ ॾियण जी ॻाल्हि थी, पर वफ़ाक़ में हूंदे बि इन मामले ते को स्टैंड न वरितो वियो, अहिड़ी का सीरियसनेस छो न ॾेखारी वई? इन करे त हू जेके आहिनि उहे कॉस्मेटिक क़िस्म जूं, यानी ॾेखाव वारियूं शयूं जेके आहिनि उहे कंदा रहिया ऐं उन ॾेखाव वारे शयुनि जे ज़रिए माण्हुनि खे राज़ी करण जी कोशिशि कंदा रहिया। मुंहिंजे ख़्याल में ईअं न थींदो। हुन जा जेके हक़ीक़ी मसइला आहिनि उनखे हल करण जी ज़रूरत आहे। मिसाल जे तौर ते विफ़ाक़ जे नौकरियुनि में बलूचिस्तान जो हिसो उनखे मिलणु खपे, उहो कोन थो मिले पियो। अहिड़े नमूने सां बलूचिस्तान में जेको उतां जी गैस ऐं पेट्रोल जी पैदावार आहे उनजी रॉयल्टी जो मसइलो आहे, उनखे हल करणु खपे। अहिड़े नमूने सां बलूचिस्तान में जेके उतां जे मां चयो त अहम मसइला आहिनि, मसइलन उते जेको अकबर बुगटी जी शहादत आहे उन जे लाइ क़दम खणणु खपनि। अहिड़े नमूने सां उते जेको आहे गुमशुदगान जो मसइलो अहम आहे, उते रेको डेक जो मसइलो अहम आहे, जेका उते सोन ऐं ॿियूं शयूं निकिरनि थियूं उन्हनि जो मसइलो अहम आहे। इन सभिनी शयुनि ते हुननि खे बलूचिस्तान जे अवाम खे एतमाद में वठणु खपे ऐं उन्हनि खे पंहिंजे हक़ूक़ ॾियण लाइ अमली तरह सां इक़दामात करणु खपनि, जेके कोन था थियनि पिया। बाक़ी बयानात ॾियण लाइ त सभु कुझु थिए थो। ॾिसो न, माफ़ी वठणु सही आहे, पर माफ़ी वठण सां गॾोगॾु कंहिं कुझु क़दम बि त खणी उनजे दिलि ते को मरहमत रखिजे न, उनजे दिलि ते कोई छंडो थो पए न त भई असांजे लाइ कुझु थिए थो पियो। तंहिं करे मां सम्झां थो सिर्फ़ु ॾेखाव वारनि कमनि सां त इहो मसइलो हल कोन थींदो। भुट्टो साहब, ॻाल्हि कजे अगरि गुम थियल माण्हुनि जी त बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध मां बि माण्हू लापता आहिनि। कोर्टूं ॿुधणियूं कनि थियूं, माशाअल्लाह इंशाअल्लाह जूं सिर्फ़ु ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, उन्हनि जा जवाब साम्हूं अचनि था।
इन ते किथां बि कंहिं सूबे मां इहा शइ ख़तमु न थी सघी आहे। इन इहे माण्हू बाज़ियाब थिया आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे त इन्हनि माण्हुनि मां कुझु माण्हुनि जा चिचरियल लाश बि मिलनि था जेके सिंध मां बि मिलिया आहिनि। तव्हां सम्झो था त इहे कानून खां अदालतनि खां आइन खां मथां क़तल न आहिनि? बिल्कुलु इहे मावराए अदालत क़तल आहिनि ऐं इहे जेको आहे सख़्तु क़ाबिल एतिराज़ आहिनि। हुकूक इंसानी जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, दस्तूर जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, पाकिस्तान जे जेके कानून आहिनि उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इन ते असांखे आवाज़ु उथारणु खपे। पर मूंखे अफ़सोस इहो आहे त NGOs बि ख़ामोश आहिनि। हूअं त NGOs हर मामले ते जेको आहे तमामु घणो आवाज़ु उथारींदियूं आहिनि, मर्दनि जे ज़ाइफ़ुनि जे हक़नि जे लाइ तमामु घणो आवाज़ु उथारींदियूं आहिनि, पर हिन मामले में अलाए छो ख़ामोश आहिनि। तंहिंजी माना त इन जो जेको तारूं आहिनि उहे कंहिं आला हुन सां मिलनि थियूं जिते वञण जे लाइ हिन जा पर सड़नि था पिया। त इन करे NGOs वारा बि जेके आहिनि उहे ख़ामोश आहिनि, को किरदारु अदा करण लाइ तयारु न आहिनि। वरना अगरि NGOs बि हिन कम खे खणी उथनि तॾहिं बि हिन में वॾी फ़र्क़ु अची सघे थो पियो। अच्छा, वज़ीर दिफ़ा चए थो त उन्हनि मां 768 माण्हुनि जी जेका आहे ख़बर पइजी वई आहे। जेकॾहिं ख़बर पई आहे या को पतो पियो आहे त उन्हनि खे पेश छो नथो कयो वञे, उन्हनि खे बाज़ियाब छो नथो करायो वञे? इहा ई ॻाल्हि मां चवां थो त इन खे तंहिंजी माना त इहो जेको पतो पियो आहे, इन पते पवण खां पोइ हिननि खे इहो कमु करणु खपे। मां तव्हांजे हिन चैनल जे तवसुत सां मुतालबो कंदुमि त उन्हनि 700 खां वधीक जेके माण्हू आहिनि उनखे फौरी तौर ते अदालतुनि में पेश कयो वञे या उनखे छॾियो वञे त पंहिंजे घर पंहिंजे बचनि सां वञी ख़ुशि थियनि, या अदालत में पेश कयो वञे ताकी हू पंहिंजो जेको आहे बेगुनाही साबित करे सघनि। बलोचनि जा वारिस जेके गुम थियल आहिनि, लापता थियल आहिनि या खंबियल आहिनि, उन्हनि जा वारिस चवनि था त जेकॾहिं उन्हनि जो प्यारनि जो को ॾोह आहे या उन्हनि को ॾोह कयो आहे या को अहिड़ो केस आहे त उन्हनि खे सज़ाऊं ॾिनी वञनि, घटि में घटि उन्हनि खे कोर्ट में पेश थो कयो वञे, उन्हनि खे ॿुधायो थो वञे आहिनि किथे, कहिड़े हाल में आहिनि, ज़िंदा बि आहिनि या न आहिनि। मां बि इहा ई ॻाल्हि थो चवां। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मरी वञे उनजो हिकु दफ़ो ॾुखु थींदो आहे माण्हू त भई हुनजो मुंहुं ॾिठे, उन खां पोइ उनखे पहिरीं प्यारा वञी करे पूरे ईंदा आहिनि। पर हे जेको आहे रोज़ रोज़ जो ॾुखु आहे न, अलाए किथे हूंदो, कहिड़े हाल में हूंदो, जहिड़ो आहे या न आहे, उनजे माउनि भेणुनि जे मथां, उनजे घर वारनि जे मथां, पीउ जे मथां, भाइरनि जे मथां, दोस्तनि जे मथां छा गुज़रंदो हूंदो। मां त सम्झां थो त उन मायूं जेके आहिनि, उन जूं माइर जेके आहिनि उहे त वीचारियूं पाण नफ़सियाती मरीज़ थी वई हूंदियूं। उनजूं भेनर जेके आहिनि उहे रोई रोई वीचारियूं पंहिंजी बेहाल थी वई हूंदियूं। त इन करे असां त सम्झूं था इहो हिकिड़ो तमामु ॾुखाईंदड़ मसइलो आहे, जंहिं मसइले ते असांखे सभिनी खे सियासत खां ऐं पंहिंजे इख़्तिलाफ़ात खां बालातर थी करे इन कम खे करण लाइ कोशिशि करणु खपे। अच्छा, वज़ीर दिफ़ा 10 डिसंबर ताईं जो वक़्तु घुरियो आहे त 10 डिसंबर ताईं इन्हनि खे जेको आहे सो पेश कयो वेंदो ऐं प्यादल मार्च जेको काफ़िलो आहे उन्हनि वटि वञी उन्हनि खे इहा यकीन ॾियारियो आहे त 10 डिसंबर ताईं उन्हनि जा जेके लापता थियल माण्हू आहिनि उहे उन्हनि ताईं अची मिलंदा। तव्हां सम्झो था त वाक़ई ईअं थी सघंदो या सिर्फ़ु तसली या दिलासो आहे? बसि हाणे दुआ था कयूं त अलाह करे ईअं थिए, पर मूंखे इहो दिलासो थो नज़र अचे, छाकाणि त हिन में चौधरी इफ़्तिख़ार जो वॾो हिसो आहे ऐं चौधरी इफ़्तिख़ार 11 तारीख़ रिटायर थी रहियो आहे। त इन करे हुन 10 तारीख़ ॾिनी आहे त 10 तारीख़ ते न थींदो, 11 तारीख़ ते इफ़्तिख़ार हली वेंदो। नओं चीफ जस्टिस साहिबु जेको आहे उहो थी सघे थो त एतिरी दिलचस्पी वठे बि ऐं न बि वठे, छाकाणि हर जज जा पंहिंजा पंहिंजा तरजीहात ऐं पंहिंजा पंहिंजा अंदाज़ हूंदा आहिनि। त इन करे ईंदड़ जज साहिबु, चीफ जस्टिस साहिब जे लाइ कुझु चई नथा सघूं त उनजो अंदाज़ छा हूंदो ऐं ख़ासि तरह सां हिन अवामी मसाइल ऐं सुओ मोटो पावर्स ऐं हे जेके पब्लिक रिलीफ जा कम आहिनि उनजे मुतलिक़ उनजो नज़रियो छा हूंदो, छाकाणि त अदालत जे अंदरि ॿिनि क़िस्मनि जा नज़रिया हली रहिया आहिनि। हिकिड़ा उहे जज आहिनि जिन जो चवणु इहो आहे त असांखे अवामी मामलात ते तवजह घटि ॾियणु खपे ऐं उहो कमु जेको आहे हुकूमतुनि जो आहे, हुकूमतूं ॼाणनि उन जा कम ॼाणनि, ऐं असांजो कमु आहे अदालतनि में केस हलाइणु, अपीलूं हलाइणु या ॿिया जेके मुक़दमात आहिनि उन ते तवजह ॾियणु। ऐं कुझु जजनि जो ख़्यालु इहो आहे त उहे हलाइणु खपनि, पर उन सां गॾोगॾु अवाम खे जिते हुकूमत जे तरफ़ां रिलीफ नथो मिले त असां उनखे रिलीफ ॾियूं। त इन करे इहो जेको चौधरी इफ़्तिख़ार जो नज़रियो हुयो, इहे चौधरी इफ़्तिख़ार उन पंहिंजे दौर में उन ते अमल कयो आहे। हाणे ॾिसूं त नओं जेको चीफ जस्टिस अचे थो त उनजो नज़रियो छा आहे ऐं उहो इन जे मुतलिक़ एतिरो सरगर्मी सां पंहिंजो कमु करे थो या उहो जेको आहे उनखे कानून ऐं अपीलुनि ऐं दस्तूर जे जेके ॿिया कम आहिनि उन ते तवजह वधीक थो ॾिए पियो। भई तंहिं करे मां सम्झां थो 10 तारीख़ जेका आहे इहा जान छॾाइण लाइ कई वई आहे। अच्छा, जेकॾहिं इन मसइले खां हटी करे ॻाल्हि कजूं त इहे केतिरा ई मसइला आहिनि जिन खां जान छॾाइण जे करे हुकूमत तरफ़ां अहिड़ियूं तारीख़ूं ॾिनियूं वयूं, अहिड़ा ॾींहं ॾिना विया त जीअं मामलनि खे डिले कयो वञे त जीअं इहो मामिलो तव्हां वारी ॻाल्हि त ख़तमु थी वञे डिसंबर खां पोइ। जेकॾहिं इन्हनि मामलनि में बि इहा ई शइ, इन शइ खे बुनियादु बणाए या तारीख़ ॾिनी वई आहे, तव्हां सम्झो था हिन जो नतीजो छा निकिरंदो अॻियां हली? मां सम्झां थो त इन नतीजो इहो ई निकिरंदो त इहे वीचारा माण्हू जेके आहिनि रोईंदा ई रहंदा, छाकाणि त हिन वक़्तु पाकिस्तान जे सियासत में 3 अहम तब्दीलियूं मां 2 अची वियूं आहिनि, 3 अचणी आहे।
हिकिड़ो हुयो हुकूमत जो तब्दील थियणु ऐं सदर पाकिस्तान जो तब्दील थियणु, यानी आसिफ़ ज़रदारी साहिब जो वञणु ऐं नई हुकूमत जेका पंहिंजो असांजे मुस्लिम लीग नून जी आई आहे, पीपल्स पार्टी जी वई हली। ॿियो जेको मसइलो हुयो उहो हुयो आर्मी चीफ जो तब्दील थियणु, ऐं उहा बि फ़ौजी क़यादत जेका आहे उहा बि तब्दील थी आहे। पुराणो फ़ौजी जेको क़ाइदु हुयो उहो चीफ असांजो आर्मी चीफ जेको आहे उहो ख़ैर सां घर वियो हलियो, ऐं टियों जेको आहे उहो चीफ जस्टिस पाकिस्तान जेको आहे उहो बि तब्दील थियणो आहे। त इन करे असुलु पाकिस्तान जी सियासत ऐं आईंदा जे मुस्तक़बिल जो इन्हिसार हाणे ईंदड़ 3 नवनि हेड्स जे मथां आहे। त जेको आहे सरबराह हुकूमत, बल्कि 4 थींदा, सरबराह हुकूमत नवाज़ शरीफ़, सरबराह रियासत सदर पाकिस्तान, सरबराह जुडिशरी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सरबराह आर्मड फोर्सिस। इहे 4 अहम जेके आहिनि उहे नवां अचण खां पोइ हाणे आईंदा जो मुस्तक़बिल छा थींदो इहो इन्हनि जे रवैयनि ते मुनसिर आहे। त इन करे इन जे लाइ असां हिन महिल ने ख़्वाहिशात जो इज़हार करे सघूं था, अलाह उनखे हिमत ॾिए, पर जेकॾहिं उन्हनि इन लाइ कुझु कयो त पाकिस्तान जी तारीख़ में उहो पंहिंजो नालो लिखाईंदा, जे न कयूं त तनक़ीद जो निशानो थींदा। भुट्टो साहब, जेकॾहिं रवैयनि में तब्दीली न आई ऐं अलाह न करे जेकॾहिं कुझु न थियो त तव्हां सम्झो नथा त माण्हू बदज़न थींदा, अवाम जो रवैयो छा हूंदो? मुंहिंजे ख़्याल में इन नतीजे में मुल्क जे अंदरि वॾी अनरेस्ट पैदा थींदी, ऐं उहा अनरेस्ट जेका आहे उहा ख़ुदि हिते हुकूमत जे लाइ बि ऐं मुल्क जे लाइ बि हिकिड़ो मनफ़ी पैगाम आहे। उन में त अवाम जी अनरेस्ट जेका आहे उहा हमेशह दुनिया जे अंदरि इनकलाबात जो हिकिड़ो रस्तो पैदा कंदा आहिनि। त इन करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीउ जेको हिन वक़्तु जेकॾहिं दस्तूर ऐं कानून ते अमल थियो ऐं अवामी मसाइल खे हल करण जे लाइ कोशिशि कई वई, त गॾिजी करे जेकॾहिं हिननि इदारनि सभिनी गॾिजी करे कोशिशि कई त मुंहिंजे ख़्याल में उन नतीजे में पाकिस्तान जे अवाम खे रिलीफ मिलंदो। पर मूंखे इन करे नज़र नथो अचे, छाकाणि त हिन हुकूमत अचण सां जेका महांगाई कई आहे, हिन हुकूमत अचण सां लोड शेडिंग जे लाइ कुझु बि न कयो आहे, ऐं अहिड़े नमूने सां हिन अचण खां पोइ मुल्क जे अंदरि जेके असांजा अहम मसाइल हुया उन ते काई पेशरफ़्त न थी आहे। ऐं अहिड़े नमूने सां ड्रोन हमला जेके आहे उहे सिर्फ़ु अॻे थींदा हुया इन फाटा ताईं जेको हिकिड़ो एजेंसियूं आहिनि, ऐं हाणे उहो जेको आहे अनसेटल्ड जे बजाए सेटल्ड एरियाज़ में बि थियो आहे। मतिलबु मीरां शाह में अॼु बि हमिलो थियो आहे, इन खां अॻु में जेको आहे हंगू जेको आहे उहो त पाकिस्तान जो सेटल्ड एरिया आहे। त हीअ माना सुभाणे अमेरिका इहो हमिलो कराची में बि करे सघे थो, इहो हमिलो सुभाणे जेको आहे उहो हैदराबाद ऐं घोटके ते बि थी सघे थो, ऐं मरण वारनि जो कोई इन जो कोई सबूत कोन्हे त उहे दहशतगर्द हुया या न हुया। त इन करे मां सम्झां थो त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे घुमी फिरी इन ॻाल्हि ते अचनि थियूं त ॾिसूं त हे नओं जेको सेटअप अचे थो, नवां सरबराह 4 जेके अचंदा आया आहिनि या हिकिड़ो अञा अचण वारो आहे, इहे उहो पाकिस्तान जे लाइ छा कनि था पिया। ब्रेक जो नाज़रीन वक़्तु आहे, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, सियासी पार्टियुनि जो इन ते कहिड़ो किरदारु हुअणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में बलूचिस्तान जी बदकिस्मती इहा आहे त बलूचिस्तान में जेके सरदार आहिनि उनखे अवाम जो ख़्यालु कोन्हे। बलूचिस्तान जा सरदार जेके आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी सरदारीअ सां जेको आहे दिलचस्पी आहे उमूमन, बाक़ी अवाम जे सूरत हाल ऐं उनजी तक़दीर बदिलाइण लाइ उन्हनि कॾहिं बि कुझु बि न कयो आहे। ऐं उते जा मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त असेंबलीअ में हिकिड़ो माण्हू गुज़िरियल असेंबली जेका आई 5 साल असेंबली हली आहे, उन में हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ हुयो, बाक़ी सभई जेके आहिनि हुकूमत में हुया। यानी हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु इन ईअं सम्झो ॾेखावे जे लाइ त भाउ क़ाइदे इख़्तिलाफ़ रखियो हुयो, ऐं ॿिया सभु जेके आहिनि उहे वज़ीर हुया, ऐं उहो को कहिड़े खाते जो, को कहिड़े खाते जो, को कहिड़े खाते जो। यानी तंहिंजी माना सरदार जेके आहिनि उहे पंहिंजे लाइ त सभु कुझु कनि था पर अवाम जे लाइ कुझु नथा कनि। अहिड़े नमूने सां तालीमी इदारा मौजूदु आहिनि, तइलीम कोन्हे का। अहिड़े नमूने सां उते सिहत जे लाइ तमामु घणा जेके आहिनि अस्पतालूं ऐं वियम घर ऐं ॿियूं शयूं ठहियूं पियूं आहिनि, बेसिक हेल्थ सेंटर, पर उते दवा बि कोन्हे, डॉक्टराणी बि कोन्हनि, जे आहिनि त उहे पंहिंजूं वेलफेयर जो कमु नथो थिए पियो। त इन करे बलूचिस्तान जी बदकिस्मती ॿी तरफ़ आहे। हिकु तरफ़ त इहो आहे त मर्कज़ी हुकूमत बि उन जेका आहे उन पंहिंजो फ़ाल किरदारु अदा नथी करे, त उतां जी जेका सूबाई हुकूमत जे सरदार आहिनि उहे बि उनजो कोन कोन। बलूचिस्तान में अमन अमान जो मसइलो बि आहे, हुते अहिड़ी का डेवलपमेंट बि हिन वक़्तु असांखे नथी नज़र अचे, इन जा बि कहिड़ा सबब आहिनि? मुंहिंजे ख़्याल में इन जो सबबु इहो आहे त बलूचिस्तान में बदअमनी जेका आहे उन में बि बलूच सरदारनि जो वॾो हथु आहे, छाकाणि त उते क़बाइली जहिड़ा तमामु घणा आहिनि, ऐं उते जेको आहे जहिड़नि जो बुनियादु जेको आहे उहो पुराणे ज़माने जो उहो ई तरीक़ो आहे त बाबा या त उते पंहिंजो कारोकारी जो मसइलो आहे,
या उते जेके आहिनि पंहिंजे ज़मीननि जा या उते पंहिंजे इलाइक़नि में जेके ख़ानदानी झगड़ा आहिनि क़बीलनि जा उहे हली रहिया आहिनि। पर हुकूमत जो कमु आहे त इन सॼे मामलनि में जहिड़ो बि तरीक़ो हुजे उन में अमन क़ाइमु करणु। हालांकि उते वारे फेरे सां घणा सरदार हुकूमत में अची चुका आहिनि। एतिरा सरदार तव्हां ॾिसो त पाकिस्तान ठहण खां पोइ बरसर इक़्तिदार आया आहिनि, पर कंहिं बि बलूचिस्तान में अमन जो मसइलो हल न कयो आहे। इन करे त उन्हनि जी अमन तरजीह ई न आहे। उन्हनि जी तरजीह आहे त मुंहिंजो क़बीलो जेको आहे उहो उनखे बालादस्ती मिलणु खपे। इन करे मां सम्झां थो इहा असांजी बदकिस्मती आहे। हालांकि बलूचिस्तान उहो इलाइक़ो आहे जंहिंखे अलाह ताला बेशुमार नेमतुनि सां नवाज़ियो आहे। यानी उते जेके मादनियात आहिनि पाकिस्तान जे कंहिं इलाइक़े में एतिरियूं मादनियात न आहिनि। ऐं ग्वादर जो पोर्ट जेको आहे इहो सभ खां वॾी अलाह जी नेमत आहे। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो डीप सी, उन खां पोइ सॼो जेको वस्ते एशिया आहे, मिडिल ईस्ट आहे, उनजो इहो जेको आहे गेटवे आहे। ऐं उन खां पोइ टीं ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि पाकिस्तान जे लाइ बि इहो हिकिड़ो अहम इलाइक़ो आहे। ऐं उन खां वॾी ॻाल्हि इहा आहे त मच्छी, यानी सॼो जेको असांजो समुंड जो किनारो आहे ग्वादर खां वठी कराचीअ ताईं, इहो सॼो जेको आहे मच्छी मारण जे लाइ तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे। ऐं दुनिया में मच्छी जेका आहे उनजो कारोबार हिकिड़ो तमामु वॾो कारोबार आहे। पर असां वटि ईमानदार हुकूमत कोन्हे का। असांजी हुकूमत खे दिलचस्पी कोन्हे, सूबाई हुकूमत खे दिलचस्पी कोन्हे। वरना अगरि हुकूमत दिलचस्पी वठे त बलूचिस्तान जी तक़दीर बदिलजी सघे थी पई। भुट्टो साहब, आख़िरी सवाल मां तव्हांखे करणु चाहींदमि त रुगो बलूचिस्तान जी सूबाई हुकूमतनि जी ज़िमेदारी थिए थी, वफ़ाक़ी हुकूमत जी केतिरी ज़िमेदारी थिए थी अमन अमान क़ाइमु करण जे हवाले सां, सपोर्ट करण जे हवाले सां, मुंहिंजे ख़्याल में ख़तमु करण जे हवाले जी सां? असल में हिकिड़ी त टेक्निकल ॻाल्हि इहा आहे त जेको अरिड़हीं तरमीम आहे उन में अमन अमान जो मसइलो सूबे जो मसइलो पैदा थियो आहे। लेकिन उते जेको पोर्ट आहे उहो मर्कज़ जो आहे, त इन करे मर्कज़ जो बि उते आहे। ॿी ॻाल्हि इहा अहिड़े नमूने सां उते मादनियात आहिनि उहे मर्कज़ जा आहिनि कमु आहे। अहिड़े नमूने सां उतां जी जेका डेवलपमेंट आहे, रस्ता ठाहिणु, रोड ठाहिणु, बिजली फ़राहम करणु, इहे जेके आहिनि इहे मर्कज़ जा कम आहिनि। ऐं सूबे खे ख़ुदि जेको आहे उतां सूबे जे ॿियनि केतिरनि मामलनि में उहे मदद कनि था। पर असुलु जेका करप्शन आहे उनखे केरु बंदि करे? असल त उते मसइलो आहे करप्शन जो। उते जेके पैसा अचनि था से सरदार खाई था वञनि पिया। उतां जेके आहे हुकूमतूं जेके आहिनि उहे वेठियूं ई न कम जे लाइ आहिनि। त इन करे मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बलूचिस्तान में जेको आहे करप्शन जे ख़ात्मे जे लाइ ऐं गुड गवर्नेंस जे लाइ असांखे कोशिशि करणु खपे। असांजी दुआ आहे त अलाह करे उते पैदा थियनि। वॾी महिरबानी अव्हांजी, प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेंबरनि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।